अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे यूट्यूब चैनल में तव्हांखे भली कार। सिंधी लेक्चर आहे ऐं ही मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स आहिनि। सो हलूं था पंहिंजे लेक्चर तरफ़। पहिरीं सरबराही कॉन्फ्रेंस में देश मुसलमान मुल्कनि शिरकत कई। 24, 27, 35। त इन जो सही जवाबु आहे 24। पहिरीं सरबराही कॉन्फ्रेंस में 24 मुसलमान मुल्कनि कई ऐं पहिरीं सरबराह कॉन्फ्रेंस 1969 ईस्वीअ में मोराकश जे शहर रिबात में थी हुई। ठीकु आहे। ॿी सरबराही कॉन्फ्रेंस 22 खां 24 फरवरी देश ईस्वीअ में थी। ॿी सरबराही कॉन्फ्रेंस 22 खां 24 फरवरी 1974 ईस्वीअ में लाहौर में थी ऐं हिन जी अॻुवाणी ज़ुल्फ़कार अली भुट्टे कई हुई। इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस हर देश सालनि बाद थियण लॻी। 5, 3, 7। त इन जो सही जवाबु आहे 5। इस्लामी मुल्कनि जी तंज़ीम जो मरकज़ी दफ़्तर सऊदी अरब जे शहर देश में आहे। रियाज़, जिद्दे, मके। त इन जो सही जवाबु आहे जिद्दे। ससुई देश शहर जी रहाकू हुई। कराची, ठट्टो, बम्बोर। त इन जो सही जवाबु आहे बम्बोर। ससुई पुन्नू जो किसो त तव्हां ॿुधो हूंदो, त उहा ससुई बम्बोर शहर जी रहाकू हुई। ठीकु आहे। बम्बोर जो भड़ो कराची खां ओभर तरफ़ देश पंध ते आहे। 55 किलोमीटर, 64 किलोमीटर, 60 किलोमीटर। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे 64 किलोमीटर। बम्बोर जो भड़ो कराची खां 64 किलोमीटर ओभर तरफ़ आहे। बम्बोर शहर जे उत्तर तरफ़ किले जी भित जे ॿाहिरां हिकु देश जा निशान मिलिया। त ऑप्शन आहिनि कारखाने, घर, ओताक। त इन जो सही जवाबु आहे कारखाने। बम्बोर वारे किले जे उत्तर ओभर में देश आहे। समुंड, ढंढ, दरिया। त इन जो सही जवाबु आहे समुंड। बम्बोर जी मस्जिद जी वज़ूअ वारी जाइ देश सां लिथल आहे। गारे, सीमेंट, चुन। त इन जो सही जवाबु आहे चुन। अॻियो सुवालु आहे त रियाज़ी खे अंग्रेज़ी में देश चइबो आहे। त इन जो सही जवाबु आहे मैथमेटिक्स। हिंदुस्तान खां अरबन वटि रियाज़ीअ जो आयल पहिरियों किताबु देश हो। त इन जो सही जवाबु आहे सधानता। ॿुड़ी या ज़ीरो खे रियाज़ीअ जे मैदान में आणण वारो इनक़िलाबी क़दम मुसलमान रियाज़ीदान देश जो आहे। जो सही जवाबु आहे अबू मूसा ख्वारिज़मी। यानी ॿुड़ी या ज़ीरो जेका आहे उनखे रियाज़ीअ जे मैदान में आणण वारो जेको मुसलमान रियाज़ीदान हो उहो अबू मूसा ख्वारिज़मी हो। रियाज़ी असुल में ॻाणीटे जो इल्मु आहे जंहिंजो इंसान सां निहायत देश वास्तो आहे। आगाड्रो, हाणोको, वेझो। त इन जो सही जवाबु आहे आगाड्रो। पाकिस्तान जो इराज़ी जे लिहाज़ खां वॾे में वॾो सूबो आहे। सिंध, ख़ैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान, पंजाब। त इन जो सही जवाबु आहे बलोचिस्तान। इराज़ी जे लिहाज़ खां पाकिस्तान जो वॾे में वॾो सूबो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जे अहम तरीन घुमण जी जाइ आहे। नीलम वादी, कैलाश वादी, सवात वादी, सोन वादी। त इन जो सही जवाबु आहे कैलाश वादी। पाकिस्तान जो आबादी जे लिहाज़ खां वॾे में वॾो सूबो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान, पंजाब, सिंध। त इन जो सही जवाबु आहे पंजाब। पंजाब आबादी जे लिहाज़ खां वॾे में वॾो सूबो आहे ऐं बलोचिस्तान पखिड़े जे लिहाज़ खां पाकिस्तान जो वॾे में वॾो सूबो आहे। दुनिया जी ॿियो नंबर डिघी जाबलू चोटी केटू में मौजूदु आहे। त ऑप्शन आहिनि सिंध, पंजाब, बलूचिस्तान, गिलगित बल्तिस्तान। त इन जो सही जवाबु आहे गिलगित बल्तिस्तान। अॻियो सुवालु आहे त गोरख हिल स्टेशन सूबे में आहे। पंजाब, सिंध, बलूचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा। त इन जो सही जवाबु आहे सिंध। अॻियो आहे त हाकी रांदि जी शुरूआति मुल्क खां थी, यानी कहिड़े मुल्क खां हाकी रांदि जी शुरूआति थी हुई। ऑप्शन आहिनि यूनान, हालैंड, इंग्लैंड, ईरान। सही जवाबु आहे ईरान। हाकी रांदि जी जेका शुरूआति थी उहा ईरान मुल्क खां थी हुई। हाकी रांदि खे ओलंपिक्स में शामिलु कयो वियो 1890 ईस्वीअ में, 1902 ईस्वीअ में, 1912 ईस्वीअ में, 1908 ईस्वी में। इन जो सही जवाबु आहे 1908 ईस्वीअ में। हाकी रांदि खेॾण लाइ मसनूई गाह सां तयारु कयल ग्राउंड ते विछायल हूंदो आहे। त इन जो सही जवाबु आहे एस्ट्रोटर्फ। अॻियो सुवालु आहे पाकिस्तान जी हाकी टीम पहिरियों भेरो बैनुल अक़वामी मुक़ाबलनि में शरीक थी, यानी कॾहिं शरीक थी। जवाबु आहे 1948 ईस्वीअ में। हिक मैच में टीम वधि में वधि रांदीगर तब्दील करे सघे थी। 2, 4, 5, 6। त इन जो सही जवाबु आहे 4। यानी जेका हाकी रांदि हूंदी आहे उन में जेका टीम आहे उहा वधि खां वधि 4 मेंबर या 4 रांदीगर तब्दील करे सघे थी। हाकी रांदि में रांदीगरनि जो तइदादु केतिरो हूंदो आहे?
ऑप्शन आहिनि 8, 9, 10, 11। त इन जो सही जवाबु आहे 11। हॉकी जी रांदि में 11 रांदीगर हूंदा आहिनि। अॻे सुवालु आहे त कोटड़ी बैराज जुड़ी रास थियो, यानी कॾहिं जुड़ी रास थियो? त इन जो सही जवाबु आहे 1955 ईस्वीअ में। अबल वाह बैराज मां निकिरे थो, कहिड़े बैराज मां? गुडू बैराज, सखर बैराज, कोटड़ी बैराज। त इन जो सही जवाबु आहे सखर बैराज। अबल वाह सखर बैराज मां निकिरे थो। गुडू बैराज सिंध जे शहर वटि अॼियल आहे, कश्मीर। गुडू बैराज सिंध जे कश्मीर शहर वटि अॼियल आहे। सिंधू दरिया ते आख़िरी अॼियल बैराज आहे कहिड़ो? सखर, गुडू, कोटड़ी। त इन जो सही जवाबु आहे गुडू, यानी सिंधू दरिया ते आख़िरी जेको अॼियल बैराज आहे उहो गुडू बैराज आहे। सखर बैराज खे दरवाज़ा आहिनि, ऑप्शन आहिनि 46, 56, 66। त इन जो सही जवाबु आहे 66। सखर बैराज खे 66 दरवाज़ा आहिनि ऐं कोटड़ी बैराज खे 44 दरवाज़ा आहिनि। स्काउट तंज़ीम जो बानी आहे, त इन जो सही जवाबु आहे क़ाइदे आज़म, यानी स्काउट जेका तंज़ीम आहे उनजो बानी आहे क़ाइदे आज़म। गर्ल्स गाइड तंज़ीम जी बानी आहे बेगम जीए ख़ान, बेगम राना लियाकत अली ख़ान, मोहतरमा फ़ातिमा जिन्ना। त इन जो सही जवाबु आहे बेगम जीए ख़ान। गर्ल्स गाइड आङिरियूं मथे खणी वाइदो कंदी आहे 5, 4, 3। त इन जो सही जवाबु आहे 3। पाकिस्तान गर्ल्स गाइड एसोसिएशन खे 1989 में इनाम मिलियो, जवाबु आहे यूनेस्को पारां। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो बुनियादु सन देश में विधो वियो, जो सही जवाबु आहे 1948 ईस्वी। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो बुनियादु 1948 ईस्वीअ में विधो वियो। विरहाङे खां अॻु मुल्क जी मरकज़ी बैंक खे देश नाले सां सॾियो वेंदो हो, तो सही जेको जवाबु आहे उहो आहे रिज़र्व बैंक। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खे देश बि सॾियो वञे थो, त इन जो सही जवाबु आहे बैंक दौलत पाकिस्तान। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खे क़ानूनी हैसियत ख़ुदमुख़्तारी वारो एक्ट देश सन में पास कयो वियो, त इन जो सही जवाबु आहे 1964 ईस्वीअ में। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे सरबराह खे देश सरबो आहे, ऑप्शन आहिनि मेंबर, गवर्नर, सेक्रेटरी। त इन जो सही ऑप्शन आहे गवर्नर। धरतीअ जो गोलो काइनात जो देश एको आहे, तमामु वॾो, विचोलो, नंढड़ो। त इन जो सही जवाबु आहे नंढड़ो। धरतीअ जो गोलो काइनात जो नंढड़ो एको आहे। फिज़िक्स देश ॿोलीअ जे लफ़्ज़ फिज़िको मां वरितल आहे, ऑप्शन आहिनि अंग्रेज़ी, यूनानी, अरबी। त इन जो सही ऑप्शन आहे यूनानी, यानी फिज़िक्स जेको आहे उहो यूनानी ॿोलीअ जे लफ़्ज़ फिज़िको मां वरितल आहे। पाकिस्तान जे नामियारे साइंसदान देश खे नोबेल इनाम सां नवाज़ो वियो, सही ऑप्शन आहे डॉक्टर अब्दुल सलाम। शहीद होश मोहम्मद शीदी जो जनमु देश में थियो, त इन जो सही ऑप्शन आहिनि 1801 ईस्वीअ में। जनरल देश होशूअ जी बहादुरीअ खे अखियुनि ॾिठी, त इन जो सही जवाबु आहे चार्ल्स निपियर। चार्ल्स निपियर अंग्रेज जनरल हुयो जंहिं होशूअ जी बहादुरी पंहिंजी अखियुनि सां ॾिठी। होशू शीदी देश जी जंग में शहीद थियो, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे दुबे, यानी होश मोहम्मद शीदी दुबे जी जंग में शहीद थियो। होश मोहम्मद शीदीअ देश 1843 ईस्वीअ ते शहादत माणी, त इन जो सही जवाबु आहे 23 मार्च। होश मोहम्मद शीदीअ 23 मार्च 1843 ईस्वीअ ते शहादत माणी। राइट ब्रदर्स खे ख़्यालु आयो त छो न अहिड़ो देश ठाहियो वञे जेको उॾाम करे सघे, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे जहाज़। कुझु वक़्त खां पोइ राइट ब्रदर्स हिकु फ्लाइंग देश खोलियो, जो सही जवाबु आहे स्कूल। असांजी क़ौमी एयरलाइन देश आहे एयर ब्लू, इंडस, शाहीन, PIA। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे PIA। खूजा देश शहर में पैदा थियो, तलहार, बदीन, टंडोबागू। त इन जो सही जवाबु आहे टंडोबागू। HM खूजा हैदराबाद जे देश हाई स्कूल मां तालीम वरिती, जो करेक्ट ऑप्शन आहे नूर मोहम्मद हाई स्कूल। HM खूजा BT जो इम्तिहान देश यूनिवर्सिटी मां पास कयो, त इन जो सही जवाबु आहे मुंबई यूनिवर्सिटी मां। HM खूजा खे तालीम जी ख़िदमत एवज़ पाकिस्तान जे सदर पारां देश जो तमग़ो मिलियो, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे तमग़ाए ख़िदमत। सर शहनवाज़ भुट्टे जो जनमु देश में थियो, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे गढ़ी ख़ुदा बख़्श। सर शहनवाज़ भुट्टे इब्तिदाई तालीम देश मां वरिती, करेक्ट ऑप्शन आहे लाड़कानी। सर शहनवाज़ भुट्टो देश रियासत जो दीवान मुक़ररु थियो, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे जूनागढ़ रियासत। सर शहनवाज़ भुट्टो मुंबई जे देश जो मेंबर रहियो, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे पब्लिक सर्विस कमीशन। अब्दुल सत्तार ईदीअ जी माउ खे बीमारी हुई,
सिल्ह, माता मलेरिया, फालिज। तो जो सही जवाब है फालिज। अब्दुल सत्तार ईदी जी मदर खे फालिज जी बीमारी हुई, उनजे करे हू फोत थी वई, वफ़ात करे वई। अब्दुल सत्तार ईदी जी सर्विस मुल्क जी कुंड कुड़छ में ख़िदमत लाइ हाज़िर रहंदी आहे। सही जवाब आहे एम्बुलेंस सर्विस। मरण वक़्तु अब्दुल सत्तार ईदी जी जमार हुई। ऑप्शन आहे 88 साल। अब्दुल सत्तार ईदी हिंदुस्तान जे सूबे में ॼाओ। राजस्थान, पंजाब, गुजरात, हरियाणा। त इन जो सही जवाब आहे गुजरात। अब्दुल सत्तार ईदी जनवरी महीने में ॼाओ। जो करेक्ट ऑप्शन आहे 1928 ईस्वीअ में। सो उम्मीद आहे तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हूंदो। अगरि चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन दॿाईंदा।